ब्रेकिंग न्यूज़ है जेका वहां ताईं पहुंचायूं पिया घोटकी का आईजी सिंध गुलाम नबी मेमन मीरपुर माथिलो एसएसपी ऑफिस घोटकी जी ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इन वक्त सखर डिवीज़न में को भी माण्हू अगवा नाहे थियो। घोटकी के कच्चे में दाड़ेलन खिलाफ टारगेट ऑपरेशन कयो वेंदो, छो त कच्चे में सब दाड़ेल न आहिनि, शरीफ माण्हू भी रहनि था। इन करे असां अहिड़े तरीक़े सां ऑपरेशन कंदासीं जीअं कंहिं शरीफ ॻोठाणनि खे तकलीफ़ न अचे। हुन चयो त सरकार असांखे पैसा ॾिना आहिनि, उन्हनि सां जदीद हथियार ख़रीद करे दाड़ेलनि जो ख़ात्मो आंदो वेंदो। पुलिस पिकटनि ते आला नस्ल जा कुता रखिया वेंदा जंहिंसां दाड़ेलनि जी चुरपुर जी भी ख़बर पवंदी। हुन चयो त शहीद जान मोहम्मद महार जे कातिलनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। प्रिया कुमारी जी बाज़ियाबी संदन अवलीन तरजीह आहे, उन मामले ते पुलिस कम करे रही आहे। शहीद पुलिस एहलकारनि जे वारसनि खे जल्द नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं। पके ते मौजूद दाड़ेलनि जे सहूलतकारनि खिलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। उमेद आहे त ॿोॾि अचण खां पहिरीं कच्चे में दाड़ेलनि खिलाफ़ ऑपरेशन मुकमल करे संदन ख़ात्मो आंदो वेंदो।